कुछ माण्हुनि जा वार ॿिनि मुंहंनि वारा थींदा आहिनि। जेकॾहिं औरतुनि जा वार ॿिनि मुंहंनि वारा हुजनि त भली केॾा बि वॾा हुजनि पर उहे रुखा, बेसता, फिका ऐं कमज़ोर हूंदा आहिनि। ॿिनि मुंहंनि जे करे होरियां होरियां वार छणणु शुरू थींदा वेंदा आहिनि, जेको औरतुनि तोड़े मर्दनि जे लाइ वॾो मसइलो आहे। अॼु असां अव्हांखे अहिड़ो बहितरीन तरीक़ो ॿुधाईंदासीं जंहिंसां थोरे ई ॾींहंनि में तव्हांजा ॿिनि मुंहंनि वारा वार हिकु मुंहं वारा बणिजी वेंदा। वारनि जो रंग कारो थी वेंदो ऐं उहे पाड़ुनि खां ई मज़बूत थी वेंदा। पंहिंजे वारनि खे ॿिमोह थियण खां बचाइण लाइ तव्हांखे हिकु पेस्ट ठाहिणी पवंदी। सभ खां पहिरियों 2 अदद केला खणो, हिकु कोप ॾही, ज़ैतून जे तेल जा 2 चमचा ऐं विटामिन ई जा 2 कैप्सूल खणो। केले जी खल लाहे उन जा नंढा नंढा टुकड़ा करे उन्हनि खे हिकु प्याले में विझो ऐं पोइ उन में ॾही, विटामिन ई जा कैप्सूल ऐं ज़ैतून जो तेल शामिल कयो। सही नमूने गॾाइण खां पोइ इहा हिकु बहितरीन पेस्ट बणिजी वेंदी। हाणे इहा पेस्ट वेझण खां 1 या अधु कलाक अॻु वारनि जी पाड़नि ताईं मखियो ऐं मथे खे ढके छॾियो। अधु या 1 कलाक गुज़रण खां पोइ मथो साफ़ पाणीअ सां धोई वठो। इन नुस्खे खे महीने में 2 भेरा ई इस्तेमालु कजे त वॾा फ़ाइदा माणे सघजनि था, जॾहिं त इन जो हफ़्तेवार इस्तेमालु तमामु घणो काराइतो साबित थींदो आहे।